मुझी मिठड़ी अमर दिस मुझी प्यारी अमर दिस अम्मा माई छड़ खणी हे छा थी करे पई हा हा मौको मिलियो त वेंदस तुंहिंजे करे अम्मा तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी छोरी असांखे कहिड़ी ख़बर त तूं इन चरे जूसे लाइ वेठी थी रोई छो चरियो छो आहे पंहिंजो सॻो सोट अथमि वॾी ॻाल्हि त मंगरा बि ॾाढे साईं हुयमि अम्मा पोइ कॾहिं थी वञे चाचे वारनि ॾांहुं चङो हाणे तकड़ धकड़ वेंदसि अम्मा वेंदसि चङो फासजी वियसि माई मां तो मां पर ॿुध मता दिलदार खे ख़बर पवे हणी सिसी लाहे रखंदी समझी मां त चवां थी अॼु जूसे वारनि सां माइटी करण जो सोच अञा तुंहिंजे जमाले को हाल हवाल ई कोन कयो आहे असां त आहियूं कामरेड माण्हू मूं लाइ कराची बि वियोमांसि पर उते बि को ख़ासि जवाबु कोन्हे ॾिनई इहा ई त मुसीबत आहे जो साफ़ जवाबु नथो ॾे जो खणी माण्हू ॿिए हंधि का ॻाल्हि करे उनखे वॾी लालच आहे हू कंहिं अमीर घर जी ताड़ में वेठो आहे अमीर घर जे ताड़ में लभेस घर में रहण लाइ कुझु बि कोन हूअं बि तो हिन छोरे में लाइ छा ॾिठो आहे सची मूंखे त पिते ते ई कोन थो पए पते थो ॿिए हंधि बि धूम हणंदो ऐं असांजे घर खे बि विञाइण नथो चाहे इहा ई त उनजी सियाणप आहे भला पोइ आख़िरी दफ़ो जमाल जे मासी सभाईअ खां खणी पुछूं उन वीचारे खां छा पुछंदी उन त को ॾोही कोन आहे उहो त वीचारे अॼु बि राज़ी आहे त बि उहा पंहिंजे पुट खां पुछी पको करे ॾसींदी त सही न आख़िरी हुनजो ख़्यालु छा आहे नेठि असां छोकिरीअ खे केतिरो विहारे वेठा हूंदासीं चङो पुफीअ खां पुछ घटि में घटि आख़िरी जवाबु त मिली वेंदो पुटरा सफ़ा पढ़ी पोइ ॾाढे सभाईअ खे चओ त हितां थी वञे हा मां वेंदोसीं घर ऐं हा मुंहिंजा कपिड़ा बि रखिया अथसि उहे बि खयूं अच हा मां उहे बि खयूं ईंदमि अदा है मानी हा बाबा पाणी बि त खणी अच हा अदा खुशबू थी सघे थो त हाणे मूंखे हीअ मौजूदा नौकरी छॾे ॻोठ में परमनेंट रहणो पवे छो छो मिस्टर जमाल तव्हां त एतिरो अरसो कराची में गुज़ारियो आहे हाणे तव्हां कीअं विलेज लाइफ में रही सघंदा दरअसल मुंहिंजो कज़िन आहे न यूसुफ हुनखे अॼुकल्ह मुंहिंजी सख़्तु ज़रूरत हूंदी त छा यूसुफ साहब तव्हांखे हिकदमि ॻोठ घुरायो आहे घुरायो यानी हुन मूं ॾे को माण्हू त कोन मोकिलियो आहे पर मूंखे त हुनजो ख़्यालु रखिणो आहे न त छा हू तव्हांखे पंहिंजनि पैसनि मां को शेयर बि ॾींदा शेयर जी त का ॻाल्हि कान्हे का पर जेकॾहिं मां हुनखां कुझु घुरंदुसि बि त मूंखे ॾेई बि छॾींदो पोइ त तव्हांजी लाइफ ठही वेंदी रुगो मुंहिंजी छो छाकाणि त यूसुफ साहब जी तरक़ीअ सां तव्हांजी बि तरक़ी थींदी हा इहा त ॻाल्हि आहे पर खुशबू इन सां गॾु मां तव्हांजी बि भलाई चाहियां थो छा मतिलबु आहे मिस्टर जमाल मतलब त खुशबू ॾिसो न असां एॾी वॾी ऑर्गेनाइज़ेशन पिया ठाहियूं ऐं तव्हांखे बि असां उते किथे न किथे फिट कंदासीं असीं अहिड़ा ख़ुशनसीब किथे था थी सघूं ॾिसो न तव्हांखे हिते छा थो मिले लाज़मी ॻाल्हि आहे त असीं एॾो वॾो बिज़नेस पिया इस्टेब्लिश कयूं ऐं इन बिज़नेस खे हलाइण जे लाइ असांखे एक्सपीरियंस्ड स्टाफ त नेठि खपंदो न मिस्टर जमाल तव्हांखे त ख़बर आहे हीअ सभु कुझु मां पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करण लाइ पई कयां हा हा इहा त सुठी ॻाल्हि आहे ऐं तव्हांजी इहा ख़ूबी त मूंखे पसंदि आहे दैट यू आर अ वर्किंग लेडी थैंक यू सो नाइस ऑफ यू मिस्टर जमाल यू आर वेलकम प्लीज इहो त ठीकु आहे मासी पर ॾिस न असांखे ॾिसंदे ॾिसंदे केॾो न वक़्तु गुज़री वियो आहे अम्मा अॼुकल्ह जा छोकिरा जॾहिं ॾिसनि था शहर में सुर्खी पाउडर वारियूं छोकिरियूं त पोइ उन्हनि खां पंहिंजूं ॾाॾे पोटी विसरियो वञनि मासी उहे कहिड़ो हुनखे खट ते विहारे खाराईंदियूं पंहिंजूं त पोइ बि ॾुख सूर में पियूं हलंदियूं छोकिरनि खे केरु सम्झाए माई मासी असांखे त सिधो सो जवाबु ॾियो न हा मां पाण सोचियो वेठी आहियां त इन दफ़े जीअं ई जमाल अचे त सॼी ॻाल्हि पुछी पक कयांसि जे न आहे ख़्यालु त माण्हू खणी जवाबु ई ॾे हा मां यूसुफ सां मिलण पियो अचे असल ॾींहुं ॿिनि में अची ठका कंदो न्यापो मोकिलियो अथई हा मासी हाणे हुन सां कीअं न मिलण ईंदो उहे त थिया वॾा माण्हू हा मां अया मां हमीदा चाक त आई हाँ चाची दौन तुंहिंजो अया मां तूं त कॾहिं असांजे घर बि कोन थी अची हाँ चाची ईंदसि
मासी लागी तो वठी वञोसि, नेठ त ओॾां ई अचणो अथसि न। छो भाॼाई एतिरो तंग थिया छा मूं? न न तंग न आहियूं थिया। ॾिस पुट, धीअणो ॿार नेठ केतिरो वेहंदो पंहिंजे घर में। हा मां, धीअनि जा इहे ई त सूर आहिनि। भला ॿुधो था अधे धणी बश्क वारनि अधे गुलण वारनि ॾे अचण वञण छॾे ॾिनो आहे। बसि मासी, हाणे त मिट बि घणा थींदा, सॼण बि घणा थींदा। इहो ई ज़माने जो दस्तूर आहे। भला मुड़ुसनि जो बि त यूसुफ दिली यार आहे, हुनखे कुझु न न असांखे छा ॾींदा। हूअं ई मास्तर पंहिंजे तबियत वारो माण्हू आहे, उन पंहिंजनि भाइरनि खां कुझु न वरितो आहे। चङो अम्मा, मां हाणे हलां थी, तूं रख हलां ते मिड़ई चङी थींदे। मासी असांखे हेॾां या होॾां लाॻी तो जवाब वठी। हा मां, हा तूं का ॻणती न कर, अलाह मिड़ी चङी कंदो मां। चङो हाणे मोकिलाणे न आहे। चङो चङो अम्मा। अचो बाबा अचो। ए साईं शफीलाल साईं खुश आवाज जोड़ न बनो। वे अदा खुश चंगो भलो खैर वे बाबा वे न न बाबा पहले तू है ना। हां हाणे ॿुधो बाबा, हाणे छने में मिज़मान अचण वारा हूंदा, हर मिज़मान खे उन जी हैसियत मुताबिक विहारींदा वञो, इहो ख्याल कजो। हा हा पुट, चङनि माण्हुनि खे फ़िलहाल हिते विहारींदासीं। इहा त वाह जी ॻाल्हि आहे। ऐं ॾिसजो मुख्तियार कार साहब पाण थो अचेव। हा हा बाबा भली अचे। हा बाबा हो हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि तव्हां सां करणी पर। हा हा पुट चओ चओ। हो बाबा भला हो चाचे गुलण वारनि ने भला कंहिंखे मोकिलियो अथव? हा हा बाबा माण्हू मोकिलिया अथऊं। इहो पंहिंजो पांधीअ अली नवाज़ खे मोकिलियो अथमि। हा पांधीअ अली नवाज़, बसि बसि हाणे मूंखे ख़ातिरी थी बसि। अस्सलाम वालेकुम। जमाल खान वाह 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 वाह। इहो छा थो करे, जुती तो नहीं बाबे? खैर मुबारक बाबा, कुछ वॾनि जो अदब ज़रूरी आहे। हा बराबर बराबर। अच्छा अदब। लख लख मुबारक बाबा, खैर मुबारक तोखे बि मुबारक। पर न यार जमाल, सफ़ा तूं को बेवफ़ा माण्हू आहीं, सफ़ा ॾिसण खां माण्हू थी वियो आहे। कराची खे वसाए वेठा आहियो। वे माना त कराची खे छॾींदे कोन। बाबा कराची खे कीअं छॾिबो, कराची जा सिर लॻे। वाह 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 वाह। भला यूसुफ आहे न, इहा ॻाल्हि कीअं आहे, तोते खूनी हमलो थियो आहे ऐं तुंहिंजे घर खे धाड़ो बि लॻो आहे, को बचा तो थियो? हा हा मूं ते खूनी हमलो थियो हो, हिते डौरे में मूंखे बंदूक जी गोली लॻी, पर ख़ैर शहर थी वियो। असां मुड़ुस माण्हू आहियूं, कहिड़ी ॻाल्हि आहे। शुक्र आहे। ॾिस न यार, असांजी कंहिं साहब का दुश्मनी दड़ीत आहे का, तॾहिं बि यार हे माण्हू असांखे छॾींदी कोन था जो। ज़ुल्म आहे। हा बा बसि यार ज़ुल्म त आहे, पर भला छा कजे। चओ हाणे हीअं कर, तूं हिते वेह, तेसी मां छने जो हिकिड़ो चकर ॾेई अचां। हिते वेही बाबे सां कचहरी कर, शरबत वरबत पी। अरे फ़कीर वञ शरबत खणाए अच, वञ सभिनी खे प्यार। तूं हिते कचहरी कर, तेसी मां छने जो चकर ॾेई अचां, पोइ खुलियूं कचहरियूं करांदी। मज़ा ईंदा वॾा। वे यार वे, अच बा अच अच। अस्सलाम वालेकुम। यार मां सलाह एॾियूं देरियूं तव्हां सां सलाह मशवरा अलाए छा छा करणो, किथे रहिजी विया यार? ॿारनि खे ॾिनमि पे ट्यूशन, तो हींअर वांध कई मिली हलियो आयसि। वाह जो वक़्त पे आयो आहीं। हेॾे त ॾिस केरु आयो आहे? अरे जमाल। जमाल आयो रे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल है? खुश बारे आज वे हाणे मास्टर तव्हां वही हिते कचहरी जो शरबत वरबत पियो, मां छने जो चकर में इजो थो अचां। हा तो कचहरी कयूं। अच अच वारो जल्दी। मुबारक हुजनि, लख लख तोखे भी मुबारक हुजनि सोट। खैर मुबारक। ॿियो मिड़ी ख़ैर आहे न? सोट भला ॾेर ख़बर आहे हाल वाल भला कॾहिं कराची खां? सोट मां हींअर पहुतो आहियां। हाँ चङो थियो जो यार अची वएं। सोट इहो ॿुधो आहे यूसुफ ते का फायरिंग थी आहे? हाँ सोट हिते केरु कंहिंखे सहे कोन थो। यूसुफ आहे वीचारो सादो माण्हू, सो कंहिंखे कुझु चए ई कोन थो। मिड़ी माण्हू आहिनि। सोट इहो हुनजे घर में चोरी बि थी आहे। हाँ सोट बसि जान बची वयसि, गनीमत आहे। शुक्र आहे। चाचा गुलण, सच पुछे त चाचे धणी बख़्श वारनि खे तव्हांजो ॾाढो ऊनो आहे। असांखे सफ़ा ताक़ीद करे मोकिलियो अथनि। हा बसि चयो त वठी अचिजो। हा पर असांजो छोकिरो दिलदार हलियो वियो हैदराबाद, उनजे पुछण खां सवाइ असां कीअं हलूं? हा हा चाचा, पर घर जा वॾा त तव्हां थियो न। हाणे वॾो त वरी नंढे खां पुछे। बसि सदा। हा बा घर जो वॾो त मां आहियां, पर बा इहा ॻाल्हि नाहे। छोकिरे दिलदार चयो हो त मां अचां त पोइ सभई गॾिजी हलंदासीं चाचे वारनि वटि। भला अॼु छाजी दावत कई अथऊं? चाचा कुझु फायरनि मां बचियो हो, उहा ख़ुशी वरी मथां घर खे धाड़ो लॻल,
उनमें भी सभिनी जी जान बची वई सो सभिनी खणी सलाह ॾिननि को शुगल खणी करायो यूसुफा चरियो माण्हू अची लॻा आहिनि इन्हनि ॿिनि डोकरनि खे ॼाण खां हणी तुफ़ करे विझनि इन्हनि ॿिनि पैसनि खे बाबा भला माण्हुनि जे घरां छा थो वञे चाचा भला तव्हां नथा हलो त चाची ख़ैरा अदी मूमल खे छॾियो त वठियो वञो ना बा मूं वारो छोकिरो आहे अहिड़ो जो पोइ वरी नओं जहिड़ो घर में शुरू थी वञे चङो चाचा गुलण वधीक तुंहिंजी मर्ज़ी असांखे मिड़े हुकुम थियो सो हाज़िर थियासीं भला तरसो बा त मानी टिकी त खाई वञो न न चाचा मानी जी तकलीफ़ न करियो उते बि यूसुफ खान जी दावत आहे खोड़ कम पिया आहिनि चाचा बसि हाणे माशा मोला चङो चाचा चङो चाची अबा पंजी आते वाले सलाम वालेकुम सलाम पाट में भत विझी हलिया आहिनि हाणे दावत ॾियण ॾिस न चाचा चाचा आवाज़ ॿुधी तो चाचा हे त ॾींहं ॾिठे जो कहर लॻो पियो अबा हिते इहो ई ज़ुल्म लॻो पियो आहे बाबा बाबा कोठ ते वॾो हमिलो थियो आहे पर घबराइण जी का ॻाल्हि न पंहिंजा जवान उते पहुची चुका आहिनि अबा तूं पोइ वञी ॾिस ॿाहिरि ॻोठ वारनि जी वञी मदद कर ऐं ॾिस गोलियूं पंहिंजे बचाव में हलाइजो अरे बाबा इहो छा थो करी हीउ बि हलियो त असांजो छा थींदो न बाबा न तूं हिते ई बि ॿुध गोलियूं त आहिनि न हाँ यार ये कजा मत खाली बंदूक से मारा है ना घबरा वियो बाबा उतां वियो पुट जमाल ॾिठ इहे अथई हितां जा ॾचा माण्हू को शुगुल बि नथो करे सघे हाँ चाचा इहो त हाणे हिकु अज़ाब थी वियो चाचा जमाल तूं जेको सफ़ा मुखा बि वियल आहीं पंहिंजा अबा ॿाहिरि त ख़ैर थी वियो न हा साईं ॻोठ वारनि बि हिमत करे वरिती मोर्चे ते असांजा माण्हू अॻे ई तयार वेठा साईं वरी वॾेरे शमीर खान जा माण्हू बि पहुची विया मथां असां बि पहुतासीं मिड़े ही खैर थी वियो न वाह 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 अबा वियो तव्हां थकी विया त वियो शरबत बरबत पियो वियो ॾिठई जमाल हाणे इहो ॾचो असांजे लाइ रोज़ थी पियो आहे अबा केॾां इहे ॿ ॾोकड़ मिलिया केॾां असांजो इहो जीअण जंजाल थी वियो आहे वाकई चाचा आख़िर केसि ताईं इन्हनि चौकीदारनि इन्हनि गार्डनि जे सहारे इन्हनि जे पनाह में रहंदासीं पर यार गुरबत जा पंहिंजा मसला आहिनि त वरी इन वॾ माणप जा पंहिंजा मसला पर जमाल इंसान खे सुकून किथे बि मैसर कोन्हे हा दा बराबरि अदा हाणे त असांजे ॻोठ में असुल सफ़ा ज़ुल्म ॿरी वियो आहे चाचा इहा हालत हाणे सॼे सिंध जी आहे हा दा हाणे इहो हिकु मुनज़म कारोबार जो रूप अख़्तियार करे चुको आहे बाबा इन्हनि धाड़ेलनि चोरनि खे वॾनि जी टेक आहे न त इहे जी न सघनि हली न सघनि ए बाबा इहो त शुक्र आहे जो असांजा तोपची ॻोठ जे चौधारी बीठा हुआ न त अलाए अॼु छा थिए अबा इहो बि खणी अॼु बचाव थी वियो रोज़ माण्हू केतिरो बचंदो चङो भला अबा हाणे तव्हां वेही कचहरी कयो त मां घरां सार लही अचां हा बाबा भले हा चाचा तव्हां ॾिसी अचो घरे वे जमाल मास्टर साहब वे शफी साहब यार यूसुफ खान इन्हनि ठकान त मुंहिंजो हियां कढी छॾियो हाँ तो वो शरबत पी शरबत पी जमाल हाणे तूं पाण इंसाफ़ कर त इन्हनि हालतुनि में मूं जहिड़ो शरीफ़ ऐं सादो माण्हू भला हिते गुज़ारे सघे थो न साईं हिते हर को मुड़सीअ सां रहियो पियो हुजे लुच सां लुच थी रहिजे ऐं शरीफ़ माण्हू शरीफ़ न यार पाण खां इहे फॾा कोन पुॼंदा हा यार ॻाल्हि थी सफ़ा हा यूसुफ खान त पोइ हिकु ॿी बि सूरत आहे मां वटि हा ॿी कहिड़ी यूसुफ खान मां वटि हिकु बहितरीन सलाह अथई उन ते तूं हले न त तुंहिंजी इन अज़ाब मां बि जान छुटी वेंदी तूं पंहिंजे इन सरमाए खे महफ़ूज़ बि करी सघीं थो ऐं इन्हनि पैसनि खे वधाए बि सघीं थो अड़े त पोइ ॿुधाए न यार कहिड़ी सलाह मास्टर पुछीसि यार ॾींहुं न का सुठी सलाह दोस्तनि जो ॿियो कहिड़ो कमु आहे हा इन सां तूं पंहिंजी ज़िंदगी वधीक सुधारे सघीं थो ॿुधाए यार ॿुधाए इन सां ॻोठ जे केतिरनि ई नौजवाननि जो भलो बि थी वेंदो अरे यार ॻोठ जे नौजवाननि जो भलो बि त तॾहिं थींदो न जॾहिं तूं ॿुधाईंदे ॿिली हाणे एॾो तड़पाए त न यार ॿुधाए न इन सां गॾु तूं मूंखे दुआऊं कंदो रहंदे अरे यार हाणे त मां तोखे बदुआऊं कंदुसि ॿुधाए यार त यूसुफ खान पोइ ॻाल्हि ॿुध तूं ऐं तुंहिंजी फैमिली कराची शिफ्ट थी वञो कराची जमाल कराची त मूं ज़िंदगी में ॾिठी हिकिड़ो भेरो इहो जॾहिं सेठ साहब वारो वाक़ियो थियो न त मूं त कॾहिं ॾिठी कान हुई यार
छा आहिस पोइ यार मां जो कराची में वेठो आहियां यार ॻाल्हि ॿुध यूसुफ खान सीरियस थी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधजे तूं कराचीअ में इन्हनि पैसनि सां को बिज़नेस स्टार्ट करे सघीं थो को कारखानो हणी सघीं थो का फैक्ट्री लॻाए सघीं थो ऐं अहिड़े नमूने सां तूं ॻोठ जे इन्हनि समूरनि बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार ॾेई सघीं थो पर यार न कराची जो माहौल जेको आहे न इहो ॾुखियो आहे ऐं ॾिस न वरी उते जे रस्तनि जी बि मूंखे ख़बर कोन्हे मास्तर यूसुफ खान रस्तनि ऐं रोडनि जी त जमाल खे ख़बर आहे एतिरा साल जो कराची में रहियो आहे पर यार पाण खां इहे कारखाननि बारखाननि जा खतरा कोन थींदा छॾियो यार छॾियो अरे बाबा यार यूसुफ खान तूं उन माहौल में रहंदे त तोखे सभु ख़बर पइजी वेंदी यार उते अंगूठे छाप माण्हू बि लखनि जो बिज़नेस पिया कनि तूं त वरी बि कुझु पढ़ियल लिखियल आहीं अरे कुझु अरे ॼट मां 8वीं जमात पास आहियां 8वीं जमात पास हा पोइ बाक़ी भला पोइ अम्मा ऐं बाबा हा चाचो ऐं मासी बि हलंदा भला हो चाचा गुलण वारा चाची खैरा ऐं सौट मुमल सौट अधी मुमल बि हलंदी पर पहिरियों चाचो धणी बख़्श ऐं मासी सफ़ूरा हलंदी ठीकु आहे पर ॻाल्हि त ॿुध उते धाड़ियल त न आहिनि धाड़ियल त साईं उते बि आहिनि धाड़ियल उते बि आहिनि हा पर थोरा तमामु थोरा के बाबा यूसुफ खान उते शहर में माण्हुनि जो समुंड थी समुंड हा भली इहो कराची वारो समुंड मूंखे ज़रूरु ॾेखारियो जवाल हा ॿुधो मास्टर साहिब बाबा मां हिन पाणीअ वारे समुंड जी ॻाल्हि कोन पियो कयां मां माण्हुनि जे समुंड जी ॻाल्हि पियो कयां बाबा माण्हुनि जे समुंड में ग़ाइब थियो वञे बाबा को कंहिंखे परवाह ई कान्हे उते हा साईं हिते त हर कंहिंखे इहा ख़बर हूंदी आहे त अॼु कंहिं छा खाधो आहे कंहिं छा पचायो आहे न मास्टर साहिब शहरनि में हर को अनकंसर्न्ड आहे कोई कंहिंखे लिखे ई कोन पाण त यूसुफ खान जा का कुंड वठी वेही रहंदासीं जे अहिड़ी ॻाल्हि आहे जे पासे में का अहिड़ी जाइ मिली वञे जिते को ख़ौफ़ ऐं दहशत न हुजे पोइ त का ॻाल्हि ई कान्हे बसि त पोइ वारो कर ख़ामोशी सां टपड़ ॿ त हलो पर ॿुध घणी वाह न कजाए न वाह कोन कंदासीं पर यार जमाल मास्टर मुश्ताक बि हले त पोइ हलंदुसि हा बाबा पहिरीं तव्हां त वञो पोइ मां बि खणी बदिली कराईंदुसि तव्हांजी ख़ातिर पर भला मुंहिंजा जेके यार आहिनि इहो मुंहिंजो मुंशी इहो पांधी अली नवाज़ ऐं इहे मोहम्मद वारा इहे बाबा इहे सभई हलंदा पोइ यार यूसुफ खान इहो पांधी मोहम्मद अली नवाज़ इहे सभु वठी हलंदासीं उते असां कारखानो हणंदासीं न हा बसि त पोइ ठीकु आहे पोइ त का ॻाल्हि ई कान्हे हा पोइ हीअ कर तूं थोरो तरस त मां अम्मा ऐं बाबा खां सलाह करे वठां त बसि पोइ हलिया था हलूं इहो कराची में ॾाढी थी वणे जवाल इहो ॻाल्हि कंदो सची आहे पर बा बची शाल इहो तूं छा थो चएं हाणे हिन उमिरि में असीं घर घाट ॻोठ राज मिट माइट सभु छॾे कराची हलंदासीं ॻाल्हाईं थो मां पोइ भला हिते रही पाण खे माराए विझूं छा ॾिसी कोन पई त छा पियो थो थिए हा भाई इहो त आहे मां ॿिनि ॾोकड़नि जो ॿुधो आहे त हर को छितो थी पियो आहे उहे बि त उन राति ॿ ॾोकड़ जेके घर में हुयासीं खणी विया न तॾहिं त चवंदो हुउसि पुट तोखे त अजाई पैसनि जी घणी वाह न कंदो कर बाबा मां कहिड़ी थो वाह कयां अलाह साईं जे पैसा ॾिना आहिनि त पंहिंजे आराम लाइ माण्हू घर या उताक बि न वठे पर पुट वरी विराईंदो बि त वती थो न अमा हाणे जे कंहिं ग़रीब जी 4 ॾोकड़नि जी मदद कयूं त उहा बि न कयां पोइ अहिड़नि ॾोकड़नि खां न उहो ई भला वासी ॿियो छा अमा माण्हुनि जी इहा लाचारी हालत मूंखां ॾिठी कान थी थिए अलाह साईं मूंखे ॾिनो आहे त अलाह जे नाले ते ॾींदुसि बि ज़रूरु ॻाल्हि कंदोसां सची हा अबा इहा ई त ॻाल्हि आहे जेका गिचीअ में पइजी वई आहे जेके ॾाढा मूंसां आहिनि से त पोइ ज़ोरी बि कंदा न बाबा जे गोलियूं हणी मारींदा त पैसा भला छा धूड़ मिलंदनि पैसा त आहिनि सभु बैंक में पर बाबा सिर जो त ख़ौफ़ आहे न अलाह त करे ख़ैर जे तोखे खणी वञनि पोइ त हू सभु कुझु करे सघनि था न बाबा तॾहिं त चवां थो त जमाल जी सलाह ठीकु आहे हाणे असांजो हिते ॻोठ में रहणु ठीकु कोन्हे अमा चवंदा न आहिनि त उहो सोन घोरियो जेको कन छिने हा भला अहिड़ो घर अहिड़ो ॻोठ कहिड़े कम जो जिते माण्हू जो सिर ई सलामत न हुजे ऐं अमा कराची त असांजो मुल्क आहे असांजी सिंध आहे कहिड़ो परे आहे हितां यादि कोन अथई त शेठ साहिब खे मां कीअं रातो राति खणाए वियो हुउसि सुबुह जो मोटी आयो हुउसि ॿुधाए भला हा इहो त जाई थो चई त पोइ भले मां जॾहिं तोखे का सिक लॻे ॻोठ जी त जीप पंहिंजी बीठी आहे ड्राइवर बि बीठो आहे बसि तूं चढ़ी हली अचिजां ॻोठ बि घुमी वञजां ऐं माइटनि माइटनि सां बि मिली वञजां पर इहे बचा ख़र्च वधिया न अमा ख़र्च जी तूं परवाह न कर
कराची हली को माठ करे थोड़ी वही रहंदासीं उते को पंहिंजो धंधोदारी कंदासीं ऐं ॿी ॻाल्हि त जमाल चवे थो त उते कारखानो लॻाईंदासीं ऐं उन कारखाने में पंहिंजे ॻोठ जे बेरोज़गार माण्हुनि खे रोज़गार ॾींदासीं तूं अमा ॾिसंदी त वञ त ॻोठ जा केतिरा माण्हू अची उते रहनि था केतिरनि बेरोज़गारनि खे असां उते रोज़गार था ॾियूं पर अबा तेसीं त मां अकेली हूंदसि न उते छो 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 अमा अकेली छो हूंदी बाबो जो उते हूंदो मां जो उते हूंदसि अमा हाणे दिलि सुस्त न कर हिम्मत कर त हलिया हलूं हा जुसे जी मां हाणे मूंखे बि हिते ख़ौफ़ थो थिए हिकिड़ो ई त बचिड़ो साईं निम वारे पीर खां पिनी वरितो अथऊं उनखे जे सिर जे सलामतीअ लाइ त कुझु करणो पवंदो न हा सदके वञा साईं निम वारे पीर अथव उन जी दुआ सां त मुंहिंजे बचिड़े खे अलाह साईं एतिरो नवाज़ियो आहे बसि तव्हां हाणे ख़ुशी सां संपत कर त हलिया हलूं ऐं ॿी ॻाल्हि त मां असां पंहिंजा घर घाट ॿनी ॿारा छॾे था हलूं को विकिणी कोन था हलूं मूं पंहिंजे यार पंहिंजी खे चई छॾियो आहे हो पंहिंजी जाइ ओताक ॿनी जी सार संभाल पियो लाथो मास्टर मुश्ताक खे बि चई छॾियो अथमि हर भरू गणती न कर मां चङो अबा माशाअल्लाह अलाह साईं जजा भाग कंदुई बचड़ा वाकई हिते रहण चङो कोन हा शाबाश हाणे ॻाल्हि खे सम्झी आई अमा बाबा कीअं थो भाई आख़िर मां सम्झाए वरितमि न ऐं कीअं न सम्झाईंदुसि आख़िर अठी जमात पास आया न लाए यार कराची पंध केतिरो आहे हे साम्हूं त बीठो ओ या साम्हूं बीठी रही हा अड़े ये यार वधीक सिक लॻई त हलियो अचजां न ऐं आउं तोखे वेंदे शर्त खत लिखंदुसि ऐं छो न लिखंदुसि आख़िर त अठी जमात पास आहियां कीअं मास्तर हा हा अली नवाज़ खान बाबा यूसुफ खान तोखे खत ज़रूरु लिखंदो यार यूसुफ खान असांजी मिड़ई पार थो चई तुंहिंजे वञण खां पोइ बाक़ी असां वटि छा बचंदो कंहिंसां ॻाल्हाईंदासीं कंहिंसां कचहरियूं कंदासीं अञा त मुंहिंजी शादी बि थियणी आहे अरे हा मास्तर हिन जी त शादी बि मथां बीठी आहे अली नवाज़ वेली असांखे न विसारजां शादी जो सॾु ज़रूरु ॾिजां हा न न सॾु कीअं न ॾींदो तव्हां तूं ई चङे मुड़ुस वटि फ़ैसिलो कराए मूंखे संग वठाए ॾिनो हा यूसुफ हाणे पाण फ़ैसिलो न हा बराबरि बराबरि हा हा यार अली नवाज़ जेसि ताईं उते यूसुफ खान बि को कारोबार शुरू करे वठे त तोखे बि उते घुराए वठंदासीं हा हा अली नवाज़ तूं ज़रूरु अचिजां हा ऐं पंहिंजी तोखे बि अचिणो आहे फिलहाल तूं मुंहिंजी हिते ॿनियुनि जी ओता खे घर जी सार संभाल लाओ ऐं जॾहिं मां तोखे घुरायां तूं फौरन हलियो अचिजां ऐं जे पंहिंजी तूं न आयो आहे त पोइ मूंखे त सुञाणींदो आहे हा हा ज़रूरु अचिबो हूंदी हदी त पिया कचहरियूं कंदासीं बेली हाणे दिलि ॾारी तड़ ॻाल्हियूं त न करियो न वेंदे वेंदे मूंखे ॾुखारो त न कयो न यार यारू वञ अमा ऐं बाबा खे चओ असां कोन था वञूं कराची बसि यूसुफ खान छा पियो करे यार यूसुफ खान ॾुखारो थियण जी का ॻाल्हि कान्हे कराची खां परे थोड़ी आहे यार मां बि त केतिरनि सालनि खां उते अकेलो पियो थो रहां यार पिया ईंदा वेंदासीं हा ईंदा वेंदासीं त पिया पर मास्तर मास्तर बेली मुंहिंजे हिननि ग़रीब दोस्तनि जी मिड़ी पारतड़ी अथई खतनि पटनि में मिड़ी हाल वाल पियो लिखजां हा यूसुफ खान दिलि वॾी कर बाबा गॾु आहियूं भला कराची कहिड़ो परे आहे इहा ॻाल्हि त सही आहे पर संगत खां सवाइ मुंहिंजी बि त कान सरंदी न यार यार यूसुफ खान अॼुकल्ह ॾिसी पियो त हाल तूं कहिड़ियूं ख़राबु आहे ऐं ॿियो त वरी तूं चङे कम सां पियो वञी बाबा दिलि न लाइ हा इहा ॻाल्हि त बराबरि आहे हा हा ॿियो न त जमाल हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे बेली कराची में गोड़ घमसान रश आहे ॾाढी ईअं न थिए किथे उते गोड़ घमसान में मुंहिंजो साह ई ॿुसाटिजी वञे यार इहो ख़्यालु कजां उते तमामु सुठा साफ़ सुथरा इलाइक़ा बि आहिनि असां कंहिं हली साफ़ इलाइक़े में रहंदासीं हा बसि यार हाणे असांजी पारत तोखे आहे बसि अदी सभई तूं त पुट जमाल सां कराची ईंदी न रहिजे बसि अमर असांखे माफ़ कजो जे असांखां का ख़ता थी हुजे त चाची तव्हां त असांजो हियां कढियो था न भला असांजो केरु आहे हिन ॻोठ में अलाह वॾो अमर अलाह वॾो असीं बि को ख़ुशीअ सां थोरो ई था वञूं असांखे त धाणे लॻे चोरनि तंग करे मारियो केरु पंहिंजा वथाण छॾींदो पर भाॼाई असांखे त छोरो छिनो कयो पिया वञो असांजी दुआ आहे जित बि हुजो ख़ुशि हुजो जी अब्बा अमा हलना हाणे सॼा ॻोठ वारा उते इंतज़ार पिया था कनि
चङो भाॼी हाणे मोकिलाणी कान हाणे दुआ करियां चङो डाला हवाई पर हाणे भेरो न भंजो हा भाॼी अॼु हमेशा तूं दुआ करियां न्याणी ॿार तुंहिंजी दुआ जल्दी लॻंदी हा गाना जी दुआ पोइ बि तूं दुआ कर अब हाणे जल्दी कर तूं ईअं बि मिले ॼण ईद पई मिले अब्बा तूं त चङी तरह मोकिलाइण बि कोन घुनी ओहो अमां को हमेशह लाइ लॾियो थोरी था वञूं या ईंदा वेंदासीं हयाती आहे वरी मिलंदासीं रोज अमां अचनि वरी पापो मूं ते पियो कावड़ ते हल हल अॻियां न अॻियां तूं थी अमां अल्लाह गल्लन गोड़ा मदा जदे मोतन ने तुल्लयलो म्या तदे मिलंदासी वो तदे मिलंदासी टिड़ी पवंदा टारिए जदे गाड़ा गुल्लयलो म्या तदे मिलंदासी वो तदे मिलंदासी अल्लाह छोड़े जा दियड़ा मिलंदासी है तदई मिलंदासी टिड़ी पवंदा टारिए जदे गाड़ा गुल्लयलो म्या तदई मिलंदासी है तदई मिलंदासी अल्लाह शुक्र थियो जे हिन वाईअ में पाणी आहे न त अलाए केतिरो पंधु करणो पवे आहे मोमल अदे जूसे वारनि जी का ख़बर आई है ना न अदी केर आयो ही कोन्हे बस उन्हीअ ॾींहुं बाबे ॿुधायो हो त घर में चोर घिरिया हुयनि अई अदी इहो त ज़ुल्म आहे अॻु में ॿुधोसीं त खूनी हमलो थियो अथसि वरी मथां चोरी हा दी शुक्र थियो जो जान बची वियसि मोमल चोरी थियण खां पोइ तव्हां मां बि उन्हनि वटि कोई वियो हो या न न अदी मां त घणो ई चयो मान त असांखे हलणु घुरिजे पर अधे दिलदार सफ़ा झले छॾिया त केर बि कोन वेंदो अधे दिलदार खे अहिड़ो ज़िद न करणु घुरिजे पर अधे जूसे वारनि खे बि ईअं न करणु घुरिजे बसि अदी पोइ मां छा कयां पर जाई मोमल मूंखे त ॻाल्हि ई विसरी वई तोखे ॿुधाइण अधे रजब राति ते ॿुधायो त अधे जूसे वारा अॼु कराचीअ लॾियो था वञनि न न हा हा चई पे त इन्हनि दुश्मननि जे करे सदाईं लाइ कराची लॾियो था वञनि यूसुफ उथे ॾिस कराची अची वई आहे यूसुफ ॾिस त बाबा कराची अची वई आहे हा हा ॾिस हे बिल्डिंगूं ॾिस वॾी वॾी बाबा रोड ॾिस के अमा अमा ॾिस भई कराची अची आहे हे कराची नहीं सकी चाचा ॾिस मामा चपी वा नेठा सागे कराची रस्ता किडा वडा हा वाह बड़ा बड़ा ॾिस बाबा वडा 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 माड़ी ते ॾिस मथे माड़ी अमा ये माड़ी ते ॾिस सिर कोने वा अमा ॾिस त सही हां वाह ये खबर आहे ना मजा कराची में अमा ये गाड़ियूं ॾिस भई गाड़ियूं केॾियूं गाड़ियूं आहिनि ते अञा रात थी न पवंदो आहे बत्तियूं ॾिस जा बत्तियूं अमा माड़ी ॾिस पाड़ी
चाचा चाचा या बिल्डिंग ॾिस या बिल्डिंग ॾिस या न मारी न फ्लैट बाबा अचो 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 बाबा अचो 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 अची आसी कराची पर अची आसी ख्याल सां लहो दादा ख्याल सां संभाल संभाल यारू यूसुफ मासी ख्याल सां लाए ख्याल सां यारू टपड़ ख्याल सां सब लाए जावा हले आराम सां अचो अचो थेलो खण यारू थेलो यारो ये सामान खणी आ ॿाहिरि हलो अचो 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 किसी का हां मथे 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 हले बाबा अचो हले हां बाबा हले वो क्या चले शाबाश हां बस ना बस मैं थकी पई से अभी मान अब केतिरो आना मथे यूसुफ बस बाकी बटे डाकड़े हो न ता हिम्मत कयो ना अचो अचो बस एकड़े दा अचो हले हले बस कम पूरी जवाब दे छो ना वो है ना इसके फेरी थी ए अमोन केतरो बचे बस बस यूसुफ वन पहुंची आजे हे डाकड़ी खत्म हां हेरा वा घर अचो बस वो पहुंची आ हिम्मत कर तुझी मां वाह वाह हले अबा साही निकरी पिया चाचा मासी अचो अचो यूसुफ खान अचो हां बा अचो अचो अब केड़े कमरो अब हेरे हां हले अचो 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 बेली तो अचो तो बाबा तो अब यारो हेलो बता हेरे हेलो हेलो तारे चाचा हां बा चाचा वे यूसुफ खान ता बाबा तू वे हां वे न बाबा पहले तू वे हां बेली जमाल बेली डाकड़ू घट राय बाबो या मा सहकी पियाने यार असा जी तो पेट खई निकरी हां वाह अब्बा बस यही जाए न न मासी हिन जो तर बियो भी कब्र आहे न हिन पासे का हां अबा जमाल ए पंजो आगुर किथे आ चाचा आगुर त हिते थे ही कोन फ्लैट में बस इहो या जिते वेठा आहियूं हां जमाल बेली पोत असा इते दुखिया थींदसी यार अबा असी जेतर सिजु न ॾिसूं असांखे आराम ई कोन अचे ऐं जेसी सिज मुंहिंजे मुंहं ते न पवे मुंहिंजी त अखी कान थी खुले हां हिते त माण्हू कुकड़नि जी खुडनि में रहिया पिया न ए अमा कुकड़नि जी खुडी वञा वॾी हूंदी आहे हे त झिरकी जो आखेरो आहे आखेरो न न यूसुफ खान हर बार इए भी ना है बेली इए त न चो माण्हू हिरी वियाने ते रही से अलाए केड़न देसन में माण्हू अचो था हिते रह हां बराबर खलकत ॾाढी आहे हिते हां खलकत ॾाढी आहे हां ओह तो आई अबा जूसा जमा मुझे मथो हाय मथो तो फिर अबे मारी एडी मथे बाबा पानी 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 बाबा मारी किरी पदे अस न न मासी माड़ी के किरंदी हे माड़ी तो मजबूत ठहल है ने हां हां पक्के सीमेंट जी ठहल है तरस तो पानी तो जा चक्कर अची गयो पानी पानी अबा जूसा हजो मथो मथो हां मथो अबा अजे पानी पुट हां अमा पानी पी थोरो पी जा सही की पई थोरो पी जा
बस बस अबा जमाल हट त मां बि त ॾिसां हिन दरिया में आख़िर आहे छा ए मथा मथा जुसे जा पी वरी तुंहिंजो मथो फिरंदो छो अबा बाबे जो मथो छो फिरंदो बाबे जो मथो को लाटू आहे छा कोन फिरंदो न न बोल हल त मुंहिंजा साईं बाक़ी अर्श ते वेठा आहियूं ॿियो सपूरा जो कहिड़ो कसूर हाणे त जाई मुंहिंजो बि मथो थो फिरे तूं पाणी पी शरबत कोन्हे फिलहाल पाणी पी बाबा मूंखे बस बस जी मां हा मां बाबा जमाल रात भी हिते रहंदासीं हा मासी रात भी हिते ई रहंदासीं ए दरी भी खोले छॾींदासीं ये पखो भी सॼी रात पियो हलंदो हा मां ई पखो ॾिसी थी न अमा इन जी एॾी त भली हवा हूंदी आहे जहिड़ी शाख ते हीर पई लॻे हा अबा जमाल अलाए केरु माई बीठी आहे न्याणी ॿार बाबा हिन दरिया खे पर्दो हणी छॾ सभु को बचड़े वाला आहे हा हा चाचा पर्दो त हिते लॻल पर लाहे छॾियो न मूं धोबीअ खे मोकिलिया मेरो थी वियो बाक़ी चाचा इहो किसो त हीअं पियो हलंदो रहंदो आहे बाक़ी हिते हर को शराफ़त सां रहियो पियो न असीं बि अशराफ़ आहियूं हा अहिड़ी का ॻाल्हि आहे अबा जमाल उन माईअ बि पर्दो कोन आयो आहे दरिए खे मासी शायदि उनजो बि मेरो थी वियो हूंदो धोबीअ खे मोकिलियो हूंदई बाक़ी ॾाढी सुठी माई आहे मास्तराणी आहे स्कूल में मूंखे बि कॾहिं कॾहिं मानी पचाए ॾींदी आहे अबा पोइ त असांजी न्याणी थी वियो इहो चाचा इहो न हाणे ॿुधो हाणे तव्हां पिया थकिजी सो हाणे थियो फ्रेश सो मुंहुं धो मां जेसि ताईं हेठि मानी थो वठी अचां भई अब्बा सदके वञा हाणे केॾां वेंदे मानी वठण आउं थी मानी घणे ॾियां हा मां घणे वठंदी जल्दी में न यूसुफ खान न मासी तव्हां हाणे थकल आया हूंदो हाणे फ़िलहाल त मां हेठां वठी थो अचां बाक़ी पोइ अॻिते ॾिसंदासीं हा पोइ हीअं कर न यारू खे पाण सां वठी वञे मदद लाइ यारू ओ यारू अरे काॾे वरी वे न यूसुफ खान यारू खे छॾे ॾेसि यारू बि वीचारो थकल हूंदो मां गरम मानी वठी थो अचां छा पियो करी सामान रखियो हा चऊं वञ हाणे आराम कर साई पट वञ तव्हां हाणे आराम कयो त मां गरम मानी वठी अचां हा भले वठी तेसी मामा खे ॿ टे ज़ोर ॾेई वठां हा वठी हा अची थोरो पी जा मां बस अचो यूसुफ साहब ही मेरा दोस्त है अस्सलाम वालेकुम मुनीरा अदा मुनीरा ही अदनान हां सही भाऊ अदनान खुश आयो चांग वाला वियो भला वियो जमाल में अदा वियो अदा वियो जमाल खुश आयो चांग वाला जोड़ न बना बाहर अदा तू खुश है चांग वाला जोड़ खैर बस दुआ अल्लाह जो लख शुक्राना बेले जमाल जा दोस्त आयो अज खां तव्हां असां जा भी यार थियो ॿियो छा महिरबानी यूसुफ साहब महिरबानी सच पुछो त तव्हां सां मिलण जो असांखे ॾाढो इश्तियाक हो जमाल छा हो अदाब हिननि जो चवण जो मतिलबु आहे त हिननि खे तोसां मिलण जो ॾाढो शौक़ु हो हा बस समझियसि ऐं छो न समझंदासीं आख़िर त 8 जमात पास आहियूं जी हा यार ॻाल्हि इहा आहे त असांजो यूसुफ साहब ॾाढो भोॻाई आहे बाबा ॾाढो चर्चाईंदव बाबा थियो हीअं जो 8वीं जमात में स्कॉलरशिप जो इम्तिहान पास करे स्कॉलरशिप वरिती हुई आहे सो पंहिंजी उन कामयाबीअ खे अॼु ताईं यादि रखियो वेठो आहे जमाल ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजो मां कंप्लीट इंट्रोडक्शन थो करायां छा थो कराईं तारुफ हा अच्छा कर सो पंहिंजनि ॿियनि कामयाबियुनि खे त हिन कॾहिं काउंट ई कोन कयो आहे छाकाणि त हिन जो ख़्यालु इहो आहे त संदसि पहिरीं वॾी कामयाबी त उहा आहे न जमाल छा पियो चवे यार बाबा वो ख़ैर आहे पंहिंजा पाण में आहियूं ही मुंहिंजा दोस्त तोखे मुबारकूं ॾियणु चाहिनि था हा मुबारक ॾियणु चाहिनि था भला घणे में ॾींदो मुनीर अदनान बाबा मुंहिंजो दोस्त बाबा ॾाढो खिलाईंदड़ आहे हर वक़्तु सॼो खिलाईंदो रहंदो आहे ॾाढो ख़ुशि मिज़ाज आहे ख़ुशि गुफ़्तार बि आहे यार जमाल वाकई यूसुफ साहब ॾाढो दिलचस्प माण्हू आहे यार यूसुफ साहब जमाल हमेशह तव्हांजी तारीफ़ कंदो हर वक़्तु तव्हांजो ज़िक्र कंदो हा पर यार